अस्सलाम वालेकुम दोस्तों, अज दुलाब जी नई शूटिंग जगह थी है उन जे बारे में रिव्यू कंदासीं। अज जेका सीन शूट थिया उहे दोस्तों ख़ादिम खोखर, फर्जंद मलिक खजू ऐं ॿिनि हथियार बंदनि जा थिया। जेका फर्जंद मलिक खजू ऐं उनजी घरवारी ते जेको आहे ज़ुल्म करनि था। हिन ड्रामे जी जेका शूटिंग थी आहे उन जे घर में उन ते तशद्दुद करनि था। हिन ड्रामे दुलाब में इहो सीन जेको आहे ज़बरदस्त ॾेखारियो वियो आहे। बहरहाल इहे छो तशद्दुद फर्जंद मलिक खजू ते करनि था, उनजे घर में उनजे पीउ सां बि अची विढ़नि था, कहिड़ी वजह आहे इहो जॾहिं ड्रामो हलंदो त पोइ ख़बर पवंदी। लेकिन ड्रामो आहे इन में शूटिंग फर्जंद मलिक खजू जी घणी हली रही आहे। छाजे करे आज़म महंगल वापसि थी वियो बरसातनि जे टाइम, त वरी हाणे उनजो जॾहिं शेड्यूल हलंदो त आज़म महंगल वरी ॿीहर ईंदो, पंहिंजा सीन शूट कराईंदो। हाणे जेको आहे मज़ाक वारा सीन शूट थी रहिया आहिनि, फर्जंद मलिक खजू जा सीन शूट थी रहिया आहिनि ऐं फर्जंद मलिक खजू जे घर में जेको वेढ़ लॻी पई आहे उहे सीन शूट थी रहिया आहिनि। दोस्तों ही एक्शन ऐं मज़ाक में भरपूर फिल्म आहे। फर्जंद मलिक खजू साहब डायरेक्टर वग़ैरह पंहिंजी पूरी महिनत करे रहिया आहिनि। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो वञा दोस्तों, हिन ड्रामे में दुलाब में जेतिरी ज़हर ज़िंदगी वांगुरु मतिलबु सिमिलरी आहे, सेम आहे, उन वांगुरु अहिड़ा सीन ॾिना विया आहिनि। छाजे करे ओड़ा सीन ॾिना विया आहिनि दोस्तों, ज़हर ज़िंदगी कामयाबी अहिड़े सीननि जी वजह खां थियो, उहे सीन वरी हिन में बि ॾिना विया आहिनि दुलाब में। बहरहाल ज़बरदस्त ड्रामो आहे, बहितरीनु ड्रामो आहे। हाणे तस्वीरूं अहिड़ियूं आहिनि जेको घणियूं असां तव्हांखे नथा ॾेखारे सघूं, त वीडियो ते वायलेशन अची वेंदी। लेकिन शइ जेको आहे कुझु तस्वीरूं तव्हांजे साम्हूं असां शेयर कयूं था पिया। पर ड्रामो बहितरीनु आहे दोस्तों, बहितरीनु ड्रामो। जेका ॻाल्हि कयां, तारीफ़ कयां, घटि आहे। कल्ह इहे तस्वीरूं जेको ॾेखारियां थो, इहे शूटिंग जूं आहिनि, इहा शूटिंग मुकमिल थी वई आहे ऐं अञा बि शूटिंग हली रही आहे। बरसातनि खां पोइ वरी ॿीहर धमाके सां शूटिंग हली रही आहे। उदासी टीवी खे सब्सक्राइब कंदा, लाइक कंदा, हिन वीडियो खे ज़रूरु शेयर कंदा, कमेंट कंदा। अल्लाह हाफ़िज़।